वालेकुम जी नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो होस्ट शुएब हाकिम चांडियो। अचो त अॼु असां तव्हांखे कोरोना बाबति कुझु आगाही ॾींदा हलूं। लॉकडाउन खे 7 ॾींहुं आहे त पाकिस्तान 2-3 ॾींहंनि में पेट्रोल 15 रुपया फी घटि करे छॾियो। अगरि इहे 15 रुपया घटि कया आहिनि त अवाम जे कहिड़े कम में आहिनि, छो त अवाम हींअर का ट्रैफिक ते ट्रांसपोर्ट बंदि लॻी पई आहे, फैक्ट्रीज़ बंदि लॻी पियूं आहिनि, मिल्स बंदि लॻी पियूं आहिनि, पेट्रोल कमु कहिड़े ईंदो, सी पोर्ट सभु बंदि लॻा पिया आहिनि, पेट्रोल यूज़ेज कोन थींदो। अवाम हिकु छा गवर्नमेंट असां सां हिकु गेम पई खेॾे। अॼु अवाम जेका आहे सख़्तु राशन लाइ परेशान आहे। त ॾिसूं छो परेशान आहे, छा लाइ परेशान आहे। त पाकिस्तान खे काफ़ी आलमी इदारनि खां ऐं ॿाहिरां मुख़्तलिफ़ असांखे अरबे खरबे जेको पाकिस्तान में सिंध खे बजट जेको मिलियो आहे, उहो बजट काॾे वियो, किथे वियो, कीअं वियो, किथे इस्तेमालु थियो। छो त अगरि तव्हां हॉस्पिटल में ॾिसंदो त डॉक्टर्स किट्स लाइ परेशान आहिनि, आम अवाम राशन लाइ परेशान आहे, ऐं पुलिस खे को सहूलियत मुहैया न पई कई वञे। रुॻो ॾिसो था त माना रुॻो अवाम खे ॾंडा हणंदी पवंदे ऐं अॼु ताईं माना सॼी सिंध में एतिरो लखे अरबे जो बजट जेको रिलीज़ थियो आहे, मां अॼु जेको आहे 7 ॾींहुं असांजो जेको लॉकडाउन लॻो पियो आहे, कंहिं बि अवाम वटि कंहिं बि घर ते न को अमली टीम जोड़ी वई आहे, न को घर वटि कोई आयो आहे के सहायता करणु, न को कंहिं टीम का जोड़ी वई आहे, न को केरु हुन ते कंहिं एक्शन खयों आहे। ऐं जेको ॿियो सरकार जेको हिकिड़ो क़दम खयों आहे त आम जेके मुलज़िमीन आहिनि गवर्नमेंट जा, त पहिरें खां वठी 16 स्केल ताईं हुनजी 10% कटौती कई पई वञे। छा लखे अरबे बजट घटि ई जो मुलाज़िमनि जी कटौती कई पई वञे। मुलाज़िमनि हुनजी पघार माशाल्लाह घटि हूंदी आहे, वरी बि हुन मां एतिरी कटौती कई वञे। इहो कटौती करण जे बजाए हुनखे का राशन फ़राहम कयो वञे।